अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था दादू खां सिंध स्पेशल रिपोर्टर इमरान अली गोपांग जी। दुनिया जी ख़तरनाक बीमारी कोरोना वायरस के मुंहुं ॾियण लाइ सिहत खाते में डेली वेजिस ते भर्ती थियल मुलाज़िमनि खे गुज़िरियल 5 महीननि खां पगारूं न मिलण ख़िलाफ़ मेहर एनशाह जोही फुलजी स्टेशन जी सरकारी अस्पतालनि में डेली वेजिस ते भर्ती थियल मुलाज़िमनि ॿिए ॾींहुं बि वहीद मंगी, फरहान शाह, सलीम बुरड़ो, नादर जमाली, ख़ालिक जमाली, मुदसर आराई, नवीद खोसो, अब्दुल ख़ालिक सोलंगी ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी सिविल अस्पताल दादू खां मार्च करे प्रेस क्लब आॾो धरणो आहियूं। दायूं त 5 महीना गुज़री विया आहिनि। सिंध सरकार बजट रिलीज़ करे छॾी आहे, उन बावजूद पगारूं न पियूं ॾिनियूं वञनि। हिननि चयो त 5 महीननि खां कोरोना वैक्सीन लॻाए क़ौमी फ़र्ज़ु पूरो करे रहिया आहियूं, पर पगारूं न मिलण सबबि संदन ख़ानदान फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। हिननि मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द पगारूं जारी करे कंहिं डेली वेजिस ते कमु कंदड़ मुलाज़िमनि मां बेचैनी दूर कई वञे, न त ॿी सूरत में सुभाणे खां वठी कमु छॾे हड़ताल जी एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। जो 5 महीननि खां असांखे पगार न मिली आहे। मुसलसल 5 महीननि खां असां कोविड जे हिन दुनिया जे हिन मुंदी मर्ज़ में जंग विड़ूं पिया ऐं असांजो पगारूं न मिले। मुतालबो असांजो इहो आहे त 5 महीननि जो पगारूं असांखे जारी कयो वञे। तकरीबन 100 से ज़्यादा मुलाजिम हैं जो कोविड-19 में एज डेली वेजेस में काम कर रहे थे, लेकिन गुजरे पिछले 5 महीनों से हम ड्यूटी अपनी सरंजाम दे रहे हैं, फिर भी हमको इन्होंने सैलरी नहीं दी है। जी सर, ये है कि हमारी फिलफोर सैलरी जो है रिलीज़ की जाए। 9/2021 ते असां CVC दादू में जॉइनिंग कयो बतौर डेली वेजेस स्टाफ। असां उन खां वठी हिन वक़्त ताईं यको ड्यूटियूं कंदा आहियूं। तक़रीबन ज़िले जा सभई हाई स्कूल जोही मोड़ ते हर हंधि असीं वञी ड्यूटियूं कयूं, पर असांजो हिन